ख़बरुनि में अवां खे भली कार कंदे अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾींदा हलूं त सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र जी सदारत में काबीना जो इजलास थियो। इजलास में अहम फ़ैसिला कया विया आहिनि। इजलास में कचे माल धाड़ियलनि जे ख़ात्मे ऐं मंशियात ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास में डोनर एजेंसियुनि जी मदद सां जारी प्रोजेक्ट्स खे तेज़ करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र जी सदारत में काबीना जो इजलास थियो। इजलास में अहम फ़ैसिला कया विया आहिनि। इजलास में कचे माल धाड़ियलनि जे ख़ात्मे ऐं मंशियात ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास में डोनर एजेंसियुनि जी मदद सां जारी प्रोजेक्ट्स खे तेज़ करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़र जी सदारत में काबीना जो इजलास थियो। इजलास में अहम फ़ैसिला कया विया आहिनि।